खबर जो सिलसिलो जारी है। सन्झोरे खबर नालो सन्झोरे लग सन्जोरोवाया सांगढ़ रोड ते वाक़े ॻोठ भाईखान रस्ती में ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पई, जंहिं जे नतीजे में सिकंदराबाद वासी ॻोठाणो 40 साला कामरेड मंगरियो तॾहिं ते फोत थी वियो, जॾहिं त सन्झोरे वासी ॿ सगा भाउ निसार ऐं वकार कोरकाड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सन्झोरे पुलिस इलाज सांगे सांगढ़ जे सिविल अस्पताल पहुचायो ऐं फोती कामरेड मंगरियो खे सन्झोरे जे सरकारी अस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो, जिथे पोस्टमार्टम करण बाद लाश कानूनी कार्रवाई खां बाद वारसनि हवाले कयो वियो। मिलियल ॼाण मूजिब फोती कामरेड मंगरियो सिकंदराबाद खां सांगढ़ वञी रहियो हो ऐं ज़ख़्मी थियल हमराह सांगढ़ मां सन्झोरे अची रहिया हुआ। राब्तो करण ते SHO सन्झोरो हाजी इसाक संगरासी ॿुधायो त हिकु धुर दफ़न में रुधल आहे, जॾहिं त ॿी धुर ज़ेरे इलाज आहे, इन करे होॾां थाणे ते न आया आहिनि। इब्तिदाई रिपोर्टनि मूजिब वाक़ियो इत्तफ़ाक़ी आहे ऐं वधीक जांच जारी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।